नाज़रीन ख़बर ॾियूं पिया हुआ कि खैरपुर नाथन शाह मां जिते सिंध जे आकियन शाह शहर में कोरोना वायरस पेश नज़र रखंदे SOPs ते अमल कराइण लाइ ईद वेझो ईंदे ई DSP SHO अकबर चनो ऐं पुलिस सटाला साण करे शहर जो गश्त कयो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। दादूअ मां मुनव्वर खोखर टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुनव्वर, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? सिंध जे आकियन शाह शहर में कोरोना वायरस पेश नज़र ईंदे SOP ते अमल कराइण लाइ अमलदारनि आमद ईद वेझो ईंदे ई DSP ऐं SHO अकबर चना पुलिस अटाला साण करे शहर जो गश्त कयो। उन मौक़े ते DSP केशाह पीरबख्श चांडियो SHO केशाह अली अकबर चना तरफ़ां गश्त दौरान सिंध प्रेस क्लब जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में कोरोना वायरस सबबि SOP ते सख़्तीअ सां अमल कयो वञे ऐं ॿी सूरत में लॉकडाउन जी भञकड़ी कंदड़ मथां सख़्त कार्रवाई कई वेंदी ऐं शहरनि जी जान ऐं माल जी तहफ़ुज़ जो असांजे अवल तर्जो आहे। हिन वधीक चयो त 80 ॾींहं राति अमन अमान जी सूरत हाल बरक़रार रखण लाइ पुलिस जी वॾी नफ़री तलब करे मोटरसाइकिल ते सवार थी ॾोहारनि ऐं मंशात परोसनि जा रस्ता सील करे छॾिया आहिनि। ॾोहारनि ऐं मंशात परोसन केॾा बास छो न हुजनि, पर कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। जल्द कानून जी गिरफ़्त में आंदा वेंदा। जॾहिं त शहरनि तरफ़ां SHO अकबर चने जी साराह पिणु कई वई आहे। जेकॾहिं अवां पंहिंजे शहर जो आवाज़ बणजणु चाहियो था, अवां पंहिंजे इलाइक़े जा मसला आला अहवाननि ताईं पहुचाइण जो इरादो रखो था, त पोइ बणिजी वञो मज़लूमनि जो आवाज़। फास्ट न्यूज़ में नुमाइंदगी लाइ पंहिंजी CV हिन WhatsApp नंबर ते मोकिलियो। फास्ट न्यूज़ बणजंदो अवां जो आवाज़। फास्ट न्यूज़, हर ख़बर